कराची में ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कंदासी। एंटी नार्कोटिक्स फोर्स कराची में कार्रवाई कंदे 3 मंशियात फरोशन के गिरफ्तार करे मंशियात हथ करे वरती है। ANF सोराबगोट के इलाके अल आसिफ स्क्वायर वेझो कार्रवाई कंदे 3 जवाबदारन के गिरफ्तार किया। ANF पारा जवाबदारन के कब्जे में हीरोइन पिण हथ कई पई। रेंज तर्जमान मूजिब गिरफ्तार जवाबदारन की सुञाणप राशिद रहमान ए सगीर तौर कई वई। कराची में खबर वासे शेयर कई पिया। एंटी नार्कोटिक्स फोर्स कराची में कार्रवाई कंदे 3 मंशियात फरोशन के गिरफ्तार करे मंशियात हथ कई है। ANF सोराबगोट के इलाके अल आसिफ स्क्वायर वेझो कार्रवाई कंदे 3 जवाबदारन के गिरफ्तार किया है। ANF पारा जवाबदारन के कब्जे में हीरोइन पिण हथ कई वई। रेंज तर्जमान मूजिब गिरफ्तार जवाबदारन की सुञाणप राशिद रहमान ए सगीर तौर कई वई है। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची में शेयर कई पिया। एंटी नार्कोटिक्स फोर्स कराची में कार्रवाई कंदे 3 मंशियात फरोशन के गिरफ्तार करे मंशियात हथ करे वरती है। ANF सोराबगोट के इलाके अल आसिफ स्क्वायर वेझो कार्रवाई कंदे 3 जवाबदारन के गिरफ्तार किया है। खबर वासे शेयर कई पिया। रेंज तर्जमान मूजिब गिरफ्तार जवाबदारन की सुञाणप राशिद रहमान ए सगीर तौर कई वई है। नार्कोटिक्स फोर्स कराची में कार्रवाई कंदे 3 मंशियात फरोशन के गिरफ्तार करे मंशियात हथ करे वरती है। ANF सोराबगोट के इलाके अल आसिफ स्क्वायर वेझो कार्रवाई कंदे 3 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो है। तफसील मालूम कंदासी कराची में इसहाक सकीका जी साक आगा गजो। जी बिल्कुल मारवी दिसो कुछ देर पहले ANF के गुजी इतला मिली अल आसिफ स्क्वायर के वेझो एकड़ी गाड़ी में जेको मंशियात ऐं ॿियो जेको सामान आहे उहो हथ करे वरितो आहे। जॾहिं त जेको 3 जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। तर्जुमान ANF जो चवणु आहे त जवाबदार जेके आहिनि उहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात ऐं हीरोइन विकिरो कंदा आहिनि। अॼु गुझी इतला ते इहा कार्रवाई कई वई आहे अल आसिफ स्क्वायर वटि, जंहिंमें 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जवाबदारनि जे कब्जे में हथ आयल हीरोइन ऐं मंशियात जेकी आहे उहा बि हथ कई वई आहे। जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे वकील जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। जवाबदारनि जे कब्जे मां जेकी हथ आयल गाॾी आहे उहा बि ॿुधाई पिने त चोरी जी आहे, जंहिंमें तर्जुमान इहा तस्दीक करे छॾी आहे त 3 जवाबदारनि जे ख़िलाफ़ मंशियात एक्ट जे मुताबिक़ जेको केस आहे उहो दाख़िल करे वकील जांच जेकी आहे उहा शुरू कई वई आहे। जी मेहरबानी साथ आगाह करण जे लाइ।